बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां सैयद रोशन, अवां ॾिसी रहिया आहियो बिस्मिल्लाह रियल इस्टेट एजेंसी। त अॼु सिजावल जोणे जो सिटी में मौजूदु आहियूं। ही दुकान आहे जंहिंजी मोकर 13 फुट आहे ऐं ड्रेग 30 फुट आहे। ही दुकान बि बिस्मिल्लाह रियल इस्टेट एजेंसी वटि विकिरो लाइ मौजूदु आहे। कोई बि दोस्त वठणु चाहे थो त असांजे ॾिनल नंबरनि ते राब्तो करे। ही दुकान सिजावल टो सोहारो भट्टी रोड ते सिजावल सिटी में मौजूदु आहे। दुकान जे मालिक जो चवणु आहे त कोई बि दोस्त वठणु चाहे थो त आउं मुकमल कमु कराए ॾींदुसि। बिल्कुलु लिंटरनि ते ही दुकान मौजूदु आहे ऐं ज़बरदस्त कमु थियलु आहे। हिन में मुकमल सीमेंट ते थियलु आहे ऐं मालिक जो चवणु आहे त कोई बि दोस्त वठणु चाहे थो त अस्तर पलस्तर ऐं छत फर्श दरवाज़ो उहो आउं कमु कराए उनखे ॾींदुसि। जेके बि दोस्त हिन दुकान जी डिमांड बाबति तफ़सील हासिलु करणु चाहिनि था त उहे असांजे ॾिनल नंबरनि ते राब्तो करे पूरी डिटेल हासिलु करे सघनि था। ही दुकान सिजावल जोणे जो सोहारो भट्टी रोड ते मौजूदु आहे, जंहिंमें फ़ौजी बिरोही किरियाना दुकान जे लॻोलॻ मोकर हिन जी 13 फुट ऐं ड्रेग 30 फुट आहे। कोई बि दोस्त वठणु चाहे थो असांजे ॾिनल नंबरनि ते राब्तो करे। ख़ुदा हाफ़िज़।